हाणे ख़बर शामिल कयूं था मनाड़ो मां सचाई न्यूज़ जे नुमाइंदे ज़फ़रुल्लाह ख़ान जी। नाज़रीन, पूरे मुल्क जियां मनाड़ो में भी 12 रबीउल अव्वल जे मुनासिबत सां ॿिन्ही जहाननि जे आका सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो जश्न ईद मिलादुन नबी वॾे अक़ीदत ऐं एहतराम जोश जज़्बे सां मल्हायो वियो, जिते आशिक़ाने रसूल ज़ोरदार नारनि सां सरकार जी आमद मरहबा, आका जी आमद मरहबा जे नारनि सां जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में शहर जे मरकज़ी गौसिया जामे मस्जिद खां मुख़्तलिफ़ मज़हबी समाजी तंज़ीमुनि पारां मौलवी मोहम्मद यासीन, मोहम्मद भूटा, जट शफ़क़त आराए ऐं ॿियनि जी अॻुवाणी में गॾिजी ज़बरदस्त रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ रोडनि खां थींदे मनाड़ो प्रेस क्लब पहुती, जिते अॻुवाणनि तरफ़ां हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बासदत जे शान में ख़िताब कयो। मजीद फुरकान हमीद में फरमाए तो यासीन जेड़ा मुझे लजपाल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सीने मुबारक जो जिक्र दे दो। अल्लाह तबारक व तआला कुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद फरमाए तो अलम नशरह लका सदरक। अल्लाह ताला पांजे हबीब जो मिलाद जो जिक्र कुरान में बयान कयो। अरे खुदा तमा जिक्र कयो न कयो, मां जिक्र कया न कया, अल्लाह ताला पांजे हबीब जो जिक्र पेरे बुलंद करे छड़ियो। ये जो को मुबारक आई उन गोठ जो जेको वडो आदो मुमताज आहे, इनन जी जेका ब मानुन जे बतावन कयो वा, अल्लाह तबारक व तआला हुनन जा हिते ब बेड़ा पार कंदो, अॻिते ब बेड़ा पार कंदो। अल्लाह तबारक व तआला असांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शुक्र जेका खुशी आ मिनाईंदी अञा घणी तौफीक दे। अरे कुरान मजीद फुरकान हमीद यो हू नबी आ जिनजे करे कुरान मिलियो आ, जिनजे करे मां मिली आ, जिनजे करे पी मिलियो आ, अरे जिनजे करे शरीयत आई आ। अदा इयो न कयो, अल्लाह जो जिक्र कयो, उन सां गॾ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जिक्र ब कयो। निसार तेरी चहल पहल पर, निसार तेरी चहल पहल पर, हजारों ईद रब्बुल अव्वल नूर पर। सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला जी बारगाह में दुआ कि मुझे चवन तवां जो ॿुधन पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर कयो।